Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ए काका पटेल मुझो फैसलो कर तो के खबर पई हुंदी मिस्री मुझी केड़ी हालत कई आई तिन्ना केड़ी खबर मिना सजी खबर है जुड़िया माटी ए फैसलो मैं से किनी थी से ए पटेल ओ पटेल गुजारेला थियो आई सजी बात हेके अखर रही माटी ए काका पटेल मु केड़ो अखर कजो तू बेअख्याई तो करी तिन्ना केड़ी खबर मिना सजी खबर है बिहारी बात आई हेके अखर री ए काका पकल बेर में तो हर को खड़ो हणदो न बात ताजी मिना समझ में आई पे पर उए में टल थी खपे माटी तिन्ना केड़ी खबर मिना सजी खबर है होए पटेल जे तू फैसलो न थो करी आ वनी मुजरी के ता थो दिया ओए तुजी केड़ी हालत थींदी सुखा गुडा तरिस की ये तू लिस्ट पाणे खबर पेजी वेंदे केर तो अचे गूंज मिना सताई मां आऊं तो भया ती अदा भूरो पियो अचे गूंज मेसी मजाक म कर ए मरी हो ते तुजो भा है को धारियो त कीने मेसी मजाक म कर अदा भूरो मुके दिसंदो त नाराज थींदो हियर तू भा की ना लिखी गूंज हूं जाऊं थी अदा मुखे दिसी नाराज थींदो मुख हेकलो छड़े वेंदी का ए अदी कूंज मोजी भेण सुखा के कावड़ा चढ़ी के अदा मुख सजी खबर है ए अदी कूंज केड़ी खबर हाँ तू मेहा सा मिलणो है न ए अदी कूंज तू भी वडी खिटाई बियो मुख खबर है मुख सजी खबर है तू कुर्ब जू कचहरी करण वयो है ए दा आऊं हाणे हलां थी सेटे ए पेसन जो ढेगू खणी मुंशी करे जरी ए बतार थियो आई का ए गुलूड़ा ये समझ तो बुढ़िया जा बीणा बुढ़िया जा बीणा ए ओवरी किए सेटे इमदानी जी कणक पई अचे 100 गुणिये जा पैसा दिनो मुंशीअ के मुझेरी जेला ए हाओ बाकी बचियूं 100 गुणिये ए हाओ की बाकी कणक कारंट वारन माण्हुनि खे विराए ॾींदासीं ए हाओ बाकी पंहिंजो नफ़ो कैसेटे ए मुख त ई गाल समझ में की न पई अचे मोखे समूरी गाल समझ में अची वई आ गोलूड़ा तो उस्ताद खे मोहजेला चयो हो न ए हाओ सेठे लगे तो उन जो पीड़ू हाणे फ़ाइदे जे लाइ पियो करे ॾिस हिक ई धक सां भाग भीड़ो पियो ॾिए ए सेठे पर मोह वारे उस्ताद तो पढ़ाई विहां वाला कई हुंदी और कीअं ए सेठे ए मोह न के चयो त सेठ के मिस्री वारी नीगरी जो संग जुड़े आओ ए सेठे पो विच में कणक वारी गुणे किथा आयो ए मुआरो उस्ताद भुलियो त कीने ए तोखे ख़बर कीने ओ पढ़ाई जी तब कुछ वधीक ॾेई आ फाटो आहे में ए पो विहां ता हाथ खई का अरे मुआ न जरियो थियो आई का ए सेठ त पो उनके हाणे नजरानो भी खासो ॾींदे ओ जरे कणक विरायूं न त उनखे 5 सेर कणक ॾेई अचजे बस ए मो घणा ॾींहं को
ये मुआ सेठ ये उन लखे जो कम कियो आहे ये दिए तो 5 सेर ये उन ते तो उ कावड़जी पवंदो ओ ये मुर्गो करई ना उबतो लेखो ये जे इए कही ना ये प्यादो थी वी ने तो सुना गुजारो न्यू ये सेठ ये घट में घट 5 गुणे कणक जू त डिजन ना अरे 5 गुणे जरियो थियो ही का 5 गुणे यारो पैसे जो माल हो जाएगा अरे तो देर पे थी हट दे लूं अलिया 5 गुणे कणक आहे वॾो खपुर पर आहे त असांजी पुरकनि जी निशानी न मुंशी जो खैर ओ ख़ैर जुड़िया ख़ैर बैस ॾे ख़बर जुड़िया तूं अचणो न वञणो पोइ अॼु कीअं भुलिजी पे मेरी मुंशी मुजेरी सां मिलणो हो बिल जुड़िया मुजेरी त ॿाहिरि वियल आहे सच तो चवी मुंशी ॿियो वरी कूड़ कीने जुड़िया सची तो चिणा मेरी मुंशी पो त मरी वियासे पर मुजेरीअ से कम कहिड़ो आहे बाबा ए मुजेरी राज जो धणी आहे मूंसां मिसरी विढ़ियो आहे उन जो फैसलो करणो आहे हा फैसलो त थी वेंदो पर मुजेरी जॾहिं अचे न बेली पो त मुंशी मुंहिंजो मामलो अञा वधी वेंदो न पर ई त सुणाए तोसे इहो मिसरी ने बाबो विढ़ियो गुजारे लाइ ए भेली यो छोकरी जो संग घुरम पंहिंजे ला मुड़स डमरजी पियो एड़ो ततो जो मागे ते मारी मूंखे ए भला धक बक बहाई या ठलो दामा न कई ए भेली मुंशी तू पुछी तो बुधाई तो मागे पादार लाए कुटियई थे मूंखे पोइ त बेली फैसलो थियण खपे इन लाए त आयसि मुजेरी कोने त पो गुजारो कयूं ए मुजेरी केड़ो विलायत वियो आहे हे केडी अची वेंदो पोइ अचजे हाउ वेली पो आऊं हाणे हलां जुड़िया इलाही ॾींहं किना पोइ आयो आहीं भला चांहि त पी वञी हा ए बेली मुंशी होटल ते माण्हू हूंदा चाहे त नौकर ठाहे था ॾियनि पर पैसा त मूंखे वठणा आहिनि न बेली तो जी मर्ज़ी चांहि पीया त सुठो पर तोखे कम हूंदो आहे न तूं भले वञ अबा मुंशी यो मुजेरी अचे त मूंखे न्यापो ज़रूर कजां हाओ जुड़िया हाओ इन ॻाल्हि किना तूं छुटल आहे हार तूं भले वञ माशाल्लाह चांहि पिया त सुठो पर हा त मूं छा पे चयो त मुजेरी सां वारो जेको आहे ए गुरुड़ा ई मुंहिंजो कारण बि खण ए तो जो कार्ड वरी कुजाड़े लाए अरे वरी पुछी तो 5 सेर कणक मूले बि खयूं अचिजांइ अरे गुलूड़ा माण्हूअ खे मिड़ई बेवकूफ़ ठाहिणो आहे ये मुआ ये हरा भरा ये मखवार नती अरे कहिड़ो किनू कब तो कया जो ख्वार तो थिया ये धूड़ ये मुखरे कारण दे आऊं जां दो जी सभनी ये 5 किलो अटो पर गुलूड़ा सभनी के लाइन में बिहारे पो उन्हनि खे अटो ॾिजांइ ये हाओ ये वट कारण हलाणी महल सां ख्याल सां अरे चिब्बो वटू जो कट रहा है अरे छड़े गुलूड़ा मूंखे पांतरा न ये भले ये मुआ जो कुजाड़ो तो वञे हिक कारण ते 5 सेर कणक ॾिज मथे मदाने
तो के ना है को पल भी रही की न सका तू अचड़ मंज एतरी अवेर कुजाड़े ला कंदो है मोमल मुखे चनेसर खान का डप तो थे जेकर उनके खबर पइजी वई त पो पाण बिनी ला सुठो न थिंदो ए इन के ना कुजाड़े ला तो डप करिए ए मोह जे होंदे तो के कुजाड़ो थिंदो चरी मुजी गाल के समझण जी कोशिश कर सफा डिजड़ो मथी मासा तू समझी छो न थी बस आऊं चवां थी मुझे न्यापी बुधण सा हली वे मासात बस मो तो के चियो ना चंगो ठीक है मासात आऊं वण हलां तो क्लिनिक ते काफी पेशेंट बैठा है मांगी रहा अरे गुलूड़ा ये कुजाड़ो सेठ है अरे गुलूड़ा या जका इमदान वाली कणका है ना वह भराणी है किनके खबर हूंदी किनके न हूंदी किनके सुना तो गिनी वजन ये सेठ है ये पर कणका आए किते अरे वो अची वेंदी पाण वारी पेल कणक माता विरायूं ऐं चवंदासीं त मुजेरी या इमदानी वारी कणक असांजे हवाले कई आहे हे ये आऊं चोई थो ये की न की सोच कर वरी गुजारो थियो ये इमदानी वारी कणक जुड़े त सही ये ये दुफते बंदूक मछोड़े त चंगू अरे अगे भी कयोसी साद कोन आयो जा ये ओ त ज़ाद आए में ये पर सरकार जो कम ये कमल किए त कमल किए अरे छड़े गुलूड़ा मुखे पांतरा ना ये भले ये मुआ जो कुजाड़ो तो वनी एक कारण ते पंज सेर कणक डिज मथे मजाले ये पर सेठ ये एक कार्ड दे त एक ही गुण थी जुड़े कणक जी अरे न गाल के छड या तर को पाण के खबर आ माण्हुनि खे चइजे त मुचेरीअ खे मथां कणक एतिरी जुड़ी है ये भली जेका तो जी मर्जी हाणे वञ माण्हूअ खे वञी वखर ॾे इन इमदानी खे सुबुह ॾिसिजे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम वियो 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 लगे थो त तहां जे चेहरन मो तहां सुभारा थी आया है ए तोहके कीअं ख़बर पई राणा राणा आहीं सियाणा रबू हिन राणे खान ज़मानो ॾिठो आ अवां ईअं विख खई मूं सम्झियो अवी सुभारा थी मोटी आया हो हाँ राणा बरोबर असा जेका सिलू सां जुठ करे आया आहियूं न ओ इन ई मां सुञातो अथई ए सच्चो आहीं काबू सच्चो आहीं इन जो मतलब त इन सिलूअ खे ठाऊ की मार ॾेई आया हो न ए राणा मारे जी ॻाल्हि तो करी अहिड़ी मार ॾी आया आहियो जो के ॾींहं पे सेक कंदो शाबाश मुझा जोधा जवानो शाबाश ओए कांबू रब्बू नब्बू ए ओ रबुड़ो ए ओने ते पगे ते एड़ो जोर रखियो जो जेड़ो घोड़ो हाउड़े काबू ए इए ते वियो जेड़े गोली बुरो ये न समझे तो को धड़ी साई मुझो कोने आओ राणा खान बुरो कंधारन जो यार कंधारन जो ए नबू यार हाणे कुछ ख्याल सां हलणो पवंदो और ही कुजाड़ो लगे दिनो है जे ए ढको मुखे लगे तो हाण को वड्डो मम्मण मचण वारो डपु डपु करण जी जरूरत ना है रिजो छो था मु अग भी तहां टिनी खे चयो हो मार ॾेई अचिजो मार खाई न अचिजो
ता राणे जा माण्हू आयो, राणे खान जा। राणे जी ददकार चङनि भलनि दुश्मननि जा कंध केराए। बाबा या इतनी कणक दिकरा इमदादी पई जुड़े हिक हिक कार्ड ते 5 किला दे। पर बाबा इमदाद वाली कणक त हिकड़े कार्ड ते बोरी हुंदी आ। दिकरा मिना खबर को आए त किती थी जुड़े मिना ए दिनी है हूं ले पुरो आयो अबा। यह सब सेठ मोलू ऐं मुजेरी जी चाल आहे। माण्हुनि खे 5-5 किलो ॾेई बाकी सॼी हड़प करण था चाहिनि। ए वेली अपा लाए 5 सेर बि खासा। बाबा मां वञी सेठ खे मुजेरी खे ॾिसां त सही त माण्हुनि खे 5-5 किलो ॾेई ईअं बेवकूफ़ था ठाहिनि। राणे जी ददकार चङनि भलनि कंधारनि जा कंध केरे विझे। तूं मूंखे मुजेरी को थी ॾिजारी? ए ॻाल्हि मकर आऊं त तोखे घणो समझी वई आहियां। हाय सोना हाय, जेकर समझी वई आहीं ए राणा सुठो थियो तूं अची वई। ए मो रमड़ो मुख तंग पियो करे। इन रमूड़े खे एड़ी अख ॾेखारी थम तोड़ा रुख ही न रखंदो। ये रखे ही न वरी धमड़ी ॾींदो सांस। मो बेनको आहे ई की न रहंदो मुख खबर आ। मुझे हूंदे इन राणे खान जे हूंदे को तोखे तंग करे उन जूं अखियूं न कढी छॾियां। ओ मुजेरी जो माण्हू आहे तू उनसी विड़ी त की न सघंदे न। हू जेकॾहिं मुजेरी जो माण्हू आ आऊं मुजेरी जो ॿुधी डिॼी वेंदुसि। ही राणो खान राणे जी ददकार चङनि भलनि जा कंध केरे विझे। ही मुजेरी आहे छा? खाइजे छा साथो? मुंहिंजे जेकॾहिं अहिड़ा 10 मुजेरी गॾु बि थियनि हिन राणे खान जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। असांजे ॻोठ मंझि त मुजेरी जे हुकुम सवा हिकु कख पन बि की न तो चुरे। हाय कुंज, तू अञा इन राणे खान खे समझी न सघी आहीं। इन राणे जी ददकार चङनि भलनि कंधारनि जा कंध केरे विझे। तूं मूंखे मुजेरी को थी ॾिजारी? ए ॻाल्हि मकर आऊं त तोखे घणो समझी वई आहियां। हाय सोना हाय, जेकर समझी वई आहीं चङो भला ॿुधाए छा समझी वई आहीं? मूंसी तमाम घणी मोहब्बत जो करीं तो? हाओ बेली हाओ कुंज, आऊं तोखे ॾाढो थो चाहियां। ऐं असांजी चाहत हमेशा हमेशा दिलनि में रहंदी। पर ए तोखे ख़बर आहे त मोह जो संग तोखे जुड़ंदो? कुझु ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा माइट मूंखे संग छो न ॾींदा? अंधो मंडो आ, बेरोज़गार आ, कहिड़ी घटिताई आ मूं में? को जो की नहीं पर एतिरो मलुक बि की नहीं। ओ कुंज मुंहिंजी कुंज, जेको कुझु बि आहियां सिर्फ़ तुंहिंजो तुंहिंजो। तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगीअ में ॿी का बि छोकिरी नथी अची सघे। पंहिंजे हिके बि कना धार थी वियासीं त पोइ? इहो नामुमकिन आ। तूं ऐं आऊं धार नथा थी सघूं। हाओ
पर हाणे हूं वञा थी अवेर कयम त अम्मा विड़ंदी। जेका अव्हां जी मर्ज़ी, जेके वञा वञा कनि तिन खे ई राणो खान कीअं थो रोके सघे। ए चङो चङो, आऊं हाणे हलां थी। ओ पुट बुरा, हेॾे आ हेॾे। ए गुजाड़ो मां अबा पूरी बिरादरी में वेहां जी दावत ॾई आहे न। आओ मां, बाक़ी अञा पंहिंजो घोट रहे थो इएं न बा। आओ आओ मां। त पोइ पुट वञ न, वञी सॼे घोट में दावत ॾई अच। हयार तो वञा मां, हयार तो वञा। हाओ पुट हाओ, चाहे वरी अचे पी। आओ मां आओ। अम्मा शाम जो हलंदी सही, धीअ में आके वना में विहारण। ठीक है अम्मा। अम्मा तू सिगी थी, घर जो कम लाहे वठ अम्मा। हाँ अम्मा, हाणे तो ॿाहिरि ॾिनो अथम। ओ अम्मा वरी भी जल्दी करे। बेली जुड़िया, हाँ तोड़ा पे आयुस, सजे गोठ के मौज वियाह जी दावत ॾेई आयुस। बाकी तो रहियो आई, तो बेली दावत सुन। ए भूरा ने मिस्रीअ खे भत मां कढियो अथऊं, तव्हांजो भत खाईंदुसि, न त बा दावत ॾियण जी का ज़रूरत कोन्हे। ए बेली, वो गोठ जो दोलारी आहे, ए उन खे भत मजा कढंदुसि त धूल केर वजाईंदो। ए बेली, तू हरिया भरिया अड़ी मकर। ए जे तोखे मिस्री मिठो आहे त वञी हुनखे खाराए, मूंखे तुंहिंजी दावत क़बूल कोन्हे। बेली जुड़िया, ये मकर मौजी खुशी जो टेम आहे, उन में गुबत मान। अब ज़मीन उथलाए विझदे पोइ बि दावत क़बूल कोन कंदुसि, जेसीं इन मिस्रीअ खे काज मां न कढंदे। ए बेली जुड़िया, तू चई त तोखे पटको लाए। ना बुरा ना, तुंहिंजो कोन भत खाईंदुसि।